ईंदड़ महीने इस्लामाबाद में क़ाइद आज़म गेम्स थियण वञे पियो, जंहिंजे लाइ सिंध में पहिरियों भेरो रांदियुनि वारे खाते तरफ़ां ट्रायल्स कराया विया आहिनि, जंहिंमें 15 गेमूं आहिनि, जंहिंजा ट्रायल्स जेके आहिनि उहे कल्ह खां शुरू थी विया आहिनि। ईंदड़ महीने इहे 15 गेमुनि जा जेके सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा रांदीगर आहिनि, इहे इस्लामाबाद में क़ाइद आज़म गेम्स जेका ईंदड़ महीने थींदी हुनजी नुमाइंदगी कंदा। इन सां गॾोगॾु रांदियुनि वारे खाते जा जेके मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबा आहिनि, जेके 15 खां 18 सालनि खां वठी रोलड़े जो शिकार थियल आहिनि, उहे मुकमल न थियण समेत ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि ते अॼु असां ॻाल्हाईंदासीं। रांदियुनि वारे खाते जा सेक्रेटरी अब्दुल अलीम लाशारी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, हुननि सां इन ते तफ़सीली गुफ़्तगू कयूं था। साईं, हीअ क़ाइद आज़म जेकी गेम्स थियण वञे पई ईंदड़ महीने इस्लामाबाद में, त हुनजे लाइ इहो पहिरियों भेरो थियो आहे, छाकाणि त पहिरियां ईअं थींदो हुयो त इहे ट्रायल्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ एसोसिएशन्स जेके आहिनि उहे कराईंदा हुआ, पर रांदियुनि वारो खातो हिन वक़्तु पाण जेको आहे उहो उन ट्रायल्स कराया आहिनि। त छा पिया सम्झो, ऐं ॿियो हिन सां गॾोगॾु जेका सिंध हुकूमत जे रांदियुनि वारे खाते पारां हलंदड़ महीने जी कुझु ॾींहंनि में जेका हिते यूथ जो जे नाले सां हिकिड़ो फेस्टिवल थिए पियो, प्रोग्राम थिए पियो, त उनजे लाइ तव्हां वटि कहिड़ो प्लेन आहे? जी, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां हिकिड़े इम्पॉर्टेंट इशू ते अॼु ॻाल्हायो पिया। गेम्स जेके आहिनि से हर मुआशरे लाइ, हिकिड़े सिहतमंद मुआशरे लाइ तमामु ज़रूरी हूंदा आहिनि, ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जो स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर्स डिपार्टमेंट हमेशह इन्हनि कोशिशुनि में रहियो आहे त नौजवाननि खे जेको आहे सो हिकिड़ो सिहतमंद माहौल मुहैया कजे, उन्हनि खे रांदियुनि जे हवाले सां ऐं ॿियनि एक्टिविटीज़ में उन्हनि खे शामिल हाल रखिजे। सो उन हवाले सां जेको असांजो पहिरियों वॾो इवेंट अचे थो, उहो 12 डिसंबर खां 18 डिसंबर ताईं इस्लामाबाद में थींदो। इहो आहे क़ाइद आज़म गेम्स, जंहिंमें पूरे पाकिस्तान जा जेके आहिनि से प्लेयर्स ईंदा आहिनि, ऐं उन में सिंध बि शामिलु आहे। सिंध जा जेके रांदीगर आहिनि, असां हिन दफ़े इहा कोशिशि कई त उन्हनि खे ओपन ट्रायल ॾिजे, ऐं जेके एसोसिएशन खां ॿाहिरि बि आहिनि, जो नॉर्मली इहो हूंदो हो त एसोसिएशन में जेके शामिलु हूंदा हुआ उन्हनि जा ट्रायल्स थींदा हुआ, त हिन दफ़े असां उहा पाबंदी ख़तमु करे हर उहो टैलेंट जेको उन गेम में महारत रखे थो उनखे शामिलु थियण जी दावत ॾिनीसीं। ऐं इहे 2 ॾींहं मुसलसिल असांजा ट्रायल्स जेके आहिनि से हलंदा रहिया, ऐं उन्हनि ट्रायल्स में असां कोशिशि कई आहे त मेरिट ते जेके भरपूर आहिनि, सुठा जेके रांदीगर आहिनि, उन्हनि खे सिलेक्ट कजे। त उन में असां काफ़ी हद ताईं कामयाबु पिया आहियूं। तोड़े जो अञा बि थी सघे थो टैलेंट रहिजी वियो हुजे जेके असां ताईं न पहुची सघिया आहिनि, त अॻियां अञा तमामु घणा ॿिया बि इवेंट अचनि था, त तव्हांजे तवसत सां मां वरी बि उन्हनि खे बि चवंदुसि त ही जॾहिं बि स्पोर्ट्स डिपार्टमेंट ट्रायल कंदी त उन में हर रांदीगर, उहो इंडिविजुअल हुजे, कंहिं एसोसिएशन सां हुजे या ॻोठ जो हुजे, कंहिं सां सलाड़ियल हुजे या न हुजे, उहो उन्हनि ट्रायल्स में अचे, पंहिंजो टैलेंट पेश करे। जेकॾहिं हू क्वालिफाई कंदो त उन जे लाइ तमामु घणा मौक़ा मौजूदु आहिनि। इन खां अलावा तव्हां जेका ॻाल्हि कई नौजवाननि जे हवाले सां, त असां वटि नौजवाननि लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी इहा आहे त 15, 16 ऐं 17 नवंबर ते यूथ गाला जे नाले सां हिकिड़ो तमामु सुठो इवेंट असां कयूं पिया। गुलिस्तान जौहर में दारुल सिहत इस्पताल जे पोयां असांजो यूथ डेवलपमेंट सेंटर आहे, ऐं उते मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ असां रखियूं आहिनि, जंहिंमें यूथ जी कैपेसिटी बिल्डिंग जा सेशन आहिनि, उन्हनि जे कैलीग्राफी, आर्ट, फ़न जा सेशन आहिनि। असां मुशाइरो रखियो आहे, उहो बि नौजवाननि जो हूंदो। अहिड़ी तरह कवाली आहे, सिंगिंग जा कॉम्पिटिशन्स आहिनि, ऐं स्टॉल असां रखिया आहिनि। इन खां अलावा टैलेंट जे हवाले सां काफ़ी उते ॿियूं बि असां शयूं रखियूं आहिनि, त नौजवाननि में जेको टैलेंट आहे उहो ॿाहिरि अचे, उन्हनि खे मौक़ो मिले, उन्हनि खे स्टेज मिले, त हू अॻिते जेको आहे सो वधी सघनि।
त इन ई हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असांजो मिनिस्टर मोहम्मद बख्श मार साहब जन जे अप्रूवल सां असां पहिरियों भेरो नौजवाननि लाइ हिकिड़ो यूथ क्लब सिंध यूथ क्लब जे नाले सां खोलणु वञूं पिया ऐं उहो उते ई जौहर में असां उनखे स्टार्ट कंदासीं। हीअ यूथ क्लब तव्हांखे ख़बर आहे शहर में वॾा वॾा क्लब आहिनि ऐं उन में जेको आहे सो नौजवाननि जो जेकॾहिं मेंबरशिप अचे त उहो हज़ारनि लखनि में हज़ारनि में न बल्कि लखनि में हूंदी आहे। त हीअ यूथ स्पेसिफिक यूथ क्लब हूंदो जंहिंमें इंडोर गेम्स असां रखियूं आहिनि, कुझु आउटडोर गेम्स रखियूं आहिनि, वॉकिंग ट्रैक आहिनि असां वटि ॿियूं खोड़ सारियूं एक्टिविटीज़ उते जेके आहिनि से उन क्लब में मौजूदु हूंदियूं जेके हिकिड़ी यूथ जी नॉमिनल फ़ी पे करण सां उहो उनजो मेंबर थी वेंदो। हिकिड़ी असां वटि कैटेगरी जेका गवर्नमेंट जी अप्रूव्ड आहे उहा 15 खां 29 साल जा नौजवान आहिनि, उन्हनि खे मेंबर कंदासीं। ॿिया जेके आहिनि असां चाहियूं था त इन्हनि नौजवाननि सां गॾु कुझु जवान जेके आहिनि उन्हनि खे बि शामिलु कजे जेके पढ़ियल लिखियल जेके मुख़्तलिफ़ नौकरियुनि में आहिनि ताकी असांजे नौजवान खे इंटरेक्शन जो मौक़ो मिले ऐं उन्हनि नौजवाननि सां मिली करे हू पंहिंजे फ्यूचर खे बि बहितर तरीक़े सां ठाहिनि। त ॿी कैटेगरी असांजी जेका आहे सा 30 खां 35 ताईं हूंदी। त मेंबर यूथ क्लब जा सिर्फ़ु इहे ई हूंदा। उन्हनि जी फ़ीस में बि असां फ़र्क़ु रखियो आहे। जेके यूथ कैटेगरी में अचनि था उन्हनि जी त मिनिमल फ़ीस आहे, सफ़ा घटि रखी आहे ऐं जेके वरी 30 खां 35 जा आहिनि उहे मोस्टली कंहिं न कंहिं जॉब में हूंदा त उन्हनि जी फ़ीस असां थोरी वधीक रखी आहे। उहे असांजूं सभु फैसिलिटीज़ उहे अवेल कंदा जेके कनि वॾनि क्लब्स में हज़ारनि लखनि जी मेंबरशिप सां मिलनि थियूं। न सिर्फ़ु उहे उन्हनि खे फैसिलिटीज़ मिलंदियूं बल्कि हिक ॿिए सां इंटरेक्ट करण जो मौक़ो मिलंदो। यूथ हिक ॿिए सां पंहिंजा मसइला शेयर कंदी, यूथ पंहिंजा फ्यूचर प्लान्स शेयर कंदी ऐं उन में असांजो डिपार्टमेंट उन्हनि सां गॾु हूंदो, उन्हनि खे हिकिड़ो वे आउट कढी ॾींदो। जी ॿियो सर, हीअ रांदियुनि वारो खातो इहो कई ॾहाकनि खां वठी क़ाइमु थियल आहे पर मुसलसल डिघे अरसे ताईं इहो गैर फ़ाल रहियो आहे। त हाणे इहे तकड़ियूं इहे सरगर्मियूं कुझु शुरू थियूं आहिनि त हिन वक़्तु ताईं कंहिं बि एसोसिएशन वटि या सिंध हुकूमत जे हिन रांदियुनि वारे खाते वटि को तादाद ऐं अंग खर अहिड़ा कोन्हनि त मल जा पहलवान जेके आहिनि उहे सिंध में केतिरा आहिनि, क्रिकेटर जेके आहिनि उहे केतिरा आहिनि, ॿियनि मुख़्तलिफ़ रांदियुनि सां जेके वास्तो रखंदड़ नौजवान आहिनि या प्लेयर्स जेके आहिनि उन्हनि जो तादाद जेको आहे को कोन आहे। त पोइ का अहिड़ी सर्वे वग़ैरह कराइण जो को प्लान आहे तव्हांजो? बिल्कुलु, तव्हांखे हीअ त बेसिकली सरप्राइज़ आहे पर हाणे तव्हां सवालु पुछियो आहे त मां ॿुधायां थो, अदरवाइज़ मूं चाहियो पिए त हिनखे असां एज़ अ सरप्राइज़ रखंदासीं। असां हिकिड़ी ऐप इंट्रोड्यूस करायूं पिया, उन ते वर्किंग हले थी। उन ऐप जे थ्रू तव्हांखे इहा ख़बर पवंदी त हर शहर में जंहिं बि शहर में तव्हां वेंदव, जंहिं ज़िले में तव्हां वेंदव, तव्हांखे इहा ख़बर पवंदी त उन ज़िले में स्पोर्ट्स जूं फैसिलिटीज़ किथे आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। नंबर 1 उहे सरकारी आहिनि या प्राइवेट आहिनि। जेकॾहिं प्राइवेट आहिनि त उन्हनि जी फ़ीस वग़ैरह जो छा सिलसिलो आहे। जो गवर्नमेंट जी जेके फैसिलिटीज़ हूंदियूं आहिनि उहे फ्री ऑफ कास्ट हूंदियूं आहिनि, उन्हनि ते एंट्री फ्री हूंदी आहे। त हिकिड़ो त असांखे इहा ख़बर पवंदी त हर ज़िले में किथे बि को माण्हू वञणु चाहे या पुछणु चाहे नियर बाए त कहिड़ियूं फैसिलिटीज़ आहिनि, हिकिड़ो त उन्हनि खे इहा ख़बर पवंदी। ॿियो असां उन में जेके शयूं शामिलु कयूं आहिनि उन्हनि में जेका तव्हां प्लेयर्स जी ॻाल्हि कई त ज़िले में मुख़्तलिफ़ गेम्स जा कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि से उन में प्लेयर्स मौजूदु आहिनि त इहा बि कैटेगरी उन जो हिसो हूंदी। इहा डेटा बि असां वटि हूंदी त हर ज़िले में असां वटि मल जा केतिरा आहिनि, असां वटि वॉलीबॉल जा कहिड़ा कहिड़ा रांदीगर आहिनि, क्रिकेट जा कहिड़ा आहिनि, फुटबॉल जा कहिड़ा आहिनि, ॿियूं जेके एथलीट्स आहिनि, वेट लिफ्टिंग थी वई, जूडो कराटे थी वियो, टाइकोंडो थी वई, जेके असांजूं गेम्स ट्रेडिशनल ऐं नॉन ट्रेडिशनल आहिनि, ओलंपिक्स गेम्स आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी असां डेटा ठाहियूं पिया
उहा उन ते कमु हले थो। इनशाला तमामु जल्द उहा असां पब्लिक कंदासीं। जेका आम पब्लिक जी एक्सेस में बि हूंदी उन्हनि खे बि ख़बर पवंदी त हिकिड़ी त डेटा ठही वेंदी असांजी, ऐं ॿियो इहो आहे त हर इदारे खे इंस्टीट्यूट खे इहा ख़बर हूंदी त हिते हेल्थ पंहिंजो स्पोर्ट्स फैसिलिटीज़ कहिड़ियूं आहिनि, उते जेको आहे सो असांजा स्पोर्ट्स पर्सन कहिड़ा कहिड़ा उते जेके आहिनि से आहिनि, ऐं उन ज़िले जूं मेजर गेम्स उन ज़िले में कहिड़ियूं खेॾियूं थियूं वञनि। जीअं मसलन कल्ह असांजे ट्रायल्स में ख़बर पई त सांगड़ जा जेके आहिनि से मेजॉरिटी ऑफ प्लेयर्स जेके आहिनि वेट लिफ्टिंग में उहे टॉप करे विया, सभिनी खां वधीक उन्हनि जा जेके आहिनि से थिया। त अहिड़ियूं काफ़ी गेम्स आहिनि जेके असांजे मुख़्तलिफ़ ज़िलनि में तमामु घणो उन्हनि जो हूंदो आहे। के ज़िला अहिड़ा हूंदा जिते वॉलीबॉल तमामु घणो उते मशहूरु हूंदो, कनि ज़िलनि में फुटबॉल जो हूंदो। त हीअ जिते जिते फैसिलिटीज़ आहिनि त इन ते स्पोर्ट्स ऐं यूथ डिपार्टमेंट कमु करे पियो, ऐं तमामु जल्द असां इहा जेका सा फैसिलिटी आवाम जे आॾो पेश कंदासीं। अच्छा, ॿियो सर वॾे में वॾो मसइलो इहो थिए थो त रांदियुनि वारे खाते वटि मुख़्तलिफ़ ज़िलनि में हर नंढे वॾे शहर में को ग्राउंड्स वग़ैरह जेके आहिनि या उन्हनि जी प्रॉपर्टियूं मौजूदु आहिनि, उहो तरक़ियाती मनसूबा जेके आहिनि मुख़्तलिफ़ ग्राउंड ठहण जा या ॿिया जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि, किथे को स्टेडियम ठहिणो आहे, किथे को ॿियूं शयूं ठहणियूं आहिनि, त उहे तरक़ियाती मनसूबा जेके आहिनि तक़रीबन लॻभॻि को 15-18 साल खां वठी 17 साल खां वठी कई सालनि खां वठी रोलड़े में पियल आहिनि। त इन में कंहिंजी गफ़लत आहे? ॾिसो, उन में असां वटि थोरे अरसे खां इंजीनियरिंग डिपार्टमेंट स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर जो पंहिंजो ठहियो आहे। इन खां पहिरीं इहे कम मुख़्तलिफ़ ॿियनि एजेंसियुनि खां कराया वेंदा हुआ, जीअं वर्क्स एंड सर्विसिस ऐं एजुकेशन वर्क्स आहे, उन्हनि खां कराया वेंदा हुआ। त उन टाइम ते उहे स्कीमूं जेके अम्ब्रेला स्कीम जे तौर ते आयूं, अम्ब्रेला स्कीम खे ईअं डिफाइन कयां त फैसिलिटीज़ जूं 10-15 स्कीमूं गॾाए करे उन जी PC1 ठाही वेंदी हुई। त उहे जेके हींअर बि असांजूं स्कीमूं जेके अञा कंप्लीट न थियूं आहिनि, उन्हनि में वर्क्स एंड सर्विसिस ऐं एजुकेशन डिपार्टमेंट वटि जेके अम्ब्रेला स्कीम जे तौर ते आयूं, जो उन्हनि में स्कीमूं तमामु घणियूं हुयूं, टाइम ते फंडिंग न थी सघी, मुख़्तलिफ़ वजूहात जे करे, कॾहिं कोविड जे करे त या कॾहिं वरी जेको आहे सो फ्लड जे करे, त ॿियनि मुख़्तलिफ़ सबबनि जे करे त उन्हनि खे प्रॉपर फंडिंग न थी, त उहे स्कीमूं जेके आहिनि से टाइम ते मुकमिल न थियूं आहिनि। बहरहाल असां जेके कंसर्न एजेंसियूं आहिनि उन्हनि सां राब्ते में आहियूं त जेके स्कीमूं कंप्लीट न थियूं आहिनि उन्हनि खे असां जल्द खां जल्द कंप्लीट कराए वठूं। जी, तव्हां सेक्रेटरी स्पोर्ट्स अब्दुल अलीम लाशारी साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि हिकिड़ो वॾो ऐलान बि कयो आहे त सिंध सूबे जे हर ज़िले में हिकु अहिड़ी ऐप ठाहियूं पिया जंहिंमें उते मौजूदु जेके प्लेयर्स आहिनि या उते रांदियुनि जूं मुख़्तलिफ़ जेके सरगर्मियूं आहिनि या सहूलियतूं जेके आहिनि उन्हनि बाबति उन ऐप ज़रिए जेको आहे हिकु सर्वे कई वेंदी ऐं उन ऐप में हर माण्हू खे इहा सहूलियत मौजूदु हूंदी त हू इहो ॾिसी सघंदा उन ऐप ज़रिए त कहिड़े शहर में कहिड़ियूं रांदियुनि जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि ऐं कहिड़ा प्लेयर्स जेके आहिनि उहे उतां शहर सां वास्तो रखनि था। हिन जो चवणो त जेका क़ाइदे आज़म गेम्स थियणु वञे पई इस्लामाबाद में, उन में सिंध जा नौजवान जेके आहिनि उहे 15 रांदियुनि में जेको आहे उहो हिसो वठंदा ऐं इहा उमेदु आहे त सिंध जी उहे भरपूर नुमाइंदगी कंदा। ऐं हिननि जो इहो बि चवणु हुयो त यूथ वारो जेको आहे हिकिड़ो प्रोग्राम करणु वञे पई सिंध हुकूमत, उन प्रोग्राम में बि नौजवाननि जूं जेके सरगर्मियूं आहिनि उहे दुनिया आॾो वाइकियूं कयूं वेंदियूं। कैमरामैन इरफान सांगी सां गॾु शाहिद मीरानी, टाइम न्यूज़, कराची। मसइलो उते थो अचे जिते मालिकान जेके आहिनि, फैक्ट्री मालिकान, उहे कोशिशि कंदा आहिनि त असां मज़दूरनि जो तइदादु घटि ॿुधायूं जीअं असां कंट्रीब्यूशन घटि ॾेई सघूं। 1000 मज़दूर आहिनि, 100 मज़दूर खे रजिस्टर कराईंदा, 900 खे न कराईंदा। ठीकु आहे, पोइ हू असांखां रिकॉर्ड बि लिकाईंदा आहिनि। एथिकली ग़लति आहे, तव्हां कुझु माण्हुनि खे करायो था, ॿियनि खे नथा करायो। जेकॾहिं सभई मज़दूर रजिस्टर थी था वञनि ऐं होम बेस वर्कर्स उन्हनि जो त लाताद नंबर आहे, त असां 50 लख मथे वञी सघूं था।
जेकॾहिं सभई रजिस्टर कराइनि। हीअ जेके कैंप्स लॻायूं था, जागरता मुहिम हले थी पई, हिन मुहिम में तव्हां हिसो वठो। असांजा ऑनलाइन पोर्टल्स आहिनि, रजिस्ट्रेशन पोर्टल, हू घर वेठे जंहिंखे मोबाइल हलाइणु अचे थो, हू घर वेठे पंहिंजो पाण खे रजिस्टर करे सघनि था। सभिनी खां सख़्तु इन जी ज़रूरत आहे, जेको लेबर डिपार्टमेंट खे इम्प्लीमेंट बि कराइणो आहे, त मिनिमम वेज ॾियणो आहे। घटि में घटि उन्हनि खे 37,000 पघार ॾियणी आहे ऐं उनखां पोइ असां उन्हनि खे सोशली सिक्योर करिणो आहे। जॾहिं असां इन्हनि खे सोशली सिक्योर कंदा आहियूं त उन्हनि जो, उनजे पेरेंट्स जो, उनजे ॿारनि जो, सभिनी जो मेडिकल ट्रीटमेंट विदाउट कैप, ठीकु आहे, का सीलिंग न आहे, जेको असां वटि ट्रीटमेंट न आहे, ॿाहिरि आहे, असां ई उन्हनि खे उनजो एक्सपेंडिचर बियर कंदा आहियूं। मसइलो उते थो अचे जिते मालिकान जेके आहिनि, फैक्ट्री मालिकान, उहे कोशिशि कंदा आहिनि त असां मज़दूरनि जो तइदादु घटि ॿुधायूं, जीअं असां कंट्रीब्यूशन घटि ॾेई सघूं। और 1000 मज़दूर आहिनि, 100 मज़दूरनि खे रजिस्टर कराईंदा, 900 खे न कराईंदा। ठीकु आहे, पोइ हू असांखां रिकॉर्ड बि लिकाईंदा आहिनि, हुनजा काफ़ी मसइला आहिनि, पर कोर्ट जे डायरेक्शन्स खां पोइ ज़ाहिर उन्हनि ते बि एप्लीकेबल आहिनि। ऐं मुंहिंजूं हिन वक़्तु सभिनी ट्रेड एसोसिएशन सां मीटिंग थियनि थियूं त इहो एथिकली ग़लति आहे। तव्हां कुझु माण्हुनि खे करायो था, ॿियनि खे नथा करायो। जेकॾहिं सभई मज़दूर रजिस्टर थी था वञनि ऐं होम बेस्ड वर्कर्स, उन्हनि जो त लाताद नंबर आहे, त असां 50 लख खां मथे वञी सघूं था, जेकॾहिं सभई रजिस्टर कराइनि। हीअ जेके कैंप्स लॻायूं था, जागरता मुहिम हले थी पई, ऐं असां काफ़ी प्रिंट मटीरियल बि पब्लिश कयो आहे, असां अख़बारुनि में बि इन ते काफ़ी इन जी तशहीर कई आहे। तव्हां जीअं आहियो एक्टिव मीडिया पर्सन्स आहियो, उन्हनि जे ज़रिए इन्हनि सभिनी ते असां इहो पैगाम ॾिनो आहे त हिन मुहिम में तव्हां हिसो वठो। असांजा ऑनलाइन पोर्टल्स आहिनि, रजिस्ट्रेशन पोर्टल, हू घर वेठे जंहिंखे मोबाइल हलाइणु अचे थो, हू घर वेठे पंहिंजो पाण खे रजिस्टर करे सघनि था। सभिनी खां सख़्तु इन जी ज़रूरत आहे, जेको लेबर डिपार्टमेंट खे इम्प्लीमेंट बि कराइणो आहे, त मिनिमम वेज ॾियणो आहे। घटि में घटि उन्हनि खे 37,000 पघार ॾियणी आहे ऐं उनखां पोइ असां उन्हनि खे सोशली सिक्योर करिणो आहे। पोइ जॾहिं सोशल सिक्योर थींदा, ॾिसो असांजो सेविंग जो तक़रीबन घणे खां घणो हिसो, जेकॾहिं फैमिली में हिकिड़ो फ़र्द बि बीमार आहे, तव्हांजी सॼी तनख़्वाह ओॾे थी हली वञे। जॾहिं असां इन्हनि खे सोशली सिक्योर कंदा आहियूं त उन्हनि जो, उनजे पेरेंट्स जो, उनजे ॿारनि जो, सभिनी जो मेडिकल ट्रीटमेंट विदाउट कैप, ठीकु आहे, का सीलिंग न आहे, जेको असां वटि ट्रीटमेंट न आहे, ॿाहिरि आहे, असां ई उन्हनि खे उनजो एक्सपेंडिचर बियर कंदा आहियूं ऐं ॿियनि हॉस्पिटल्स में रेफर कंदा आहियूं। मोस्टली त असां वटि आहे ट्रीटमेंट, जेके कॉम्प्लिकेटेड सर्जरीज़ आहिनि या ओपन हार्ट सर्जरीज़ आहिनि, पोइ असां उन्हनि खे कंहिं सुठनि हॉस्पिटल्स में रिकमेंड। हाणे इन में तव्हां सोचो, हिकिड़ो मरीज़ जेकॾहिं कैंसर पेशेंट आहे कंहिं घर में, त यू वोंट बिलीव करोड़ खां मथे उन ख़र्चु ईंदो आहे उन रिहेबिलिटेशन में। ग़रीब माण्हू किथां पे कंदो? उन्हनि खे चंद जेके एम्प्लॉयर खे पैसा ॾियणा आहिनि, मज़दूर पाण बियर न कंदो, उन सॼी फैमिली सिक्योर थी वेंदी।
जी नाज़रीन, सिंध हुकूमत तरफ़ां उजरत ते कमु कंदड़ जेकी मज़दूर आहिनि उन्हनि जी रजिस्ट्रेशन जा हुकुम ॾिना विया। उनखे अलावा सिंध हाई कोर्ट तरफ़ां बि जेकी ॾिहाड़ी ते कमु कंदड़ मज़दूर आहिनि उन्हनि जी रजिस्ट्रेशन जा हुकुम ॾिना विया। हिन वक़्तु जेको आहे कंपेन शुरू कई वई आहे। रजिस्ट्रेशन वारी जेका मुहिम आहे उहा सेसी तरफ़ां शुरू कई वई आहे। हिन वक़्तु असां जेको आहे कमिश्नर सेसी मियांदाद राहूजो साहिब जी ऑफिस में मौजूदु आहियूं। कमिश्नर साहिबु असां सां गॾु आहिनि। असां उनखां पुछंदासीं त हीअ मुहिम जेका आहे कॾहिं खां शुरू थी आहे ऐं केतिरा ॾींहं हीअ मुहिम हलाइण जो टारगेट आहे, केतिरा मज़दूर जेके आहिनि रजिस्टर करण जो उहो टारगेट आहे। सर, मुहिम कॾहिं शुरू थी आहे, कहिड़नि कहिड़नि कैटेगरीज़ जा जेके मज़दूर आहिनि उहे रजिस्टर कया वेंदा? महिरबानी साईं। हीअ जेका करंट असांजी मुहिम शुरू थी आहे जंहिंमें असां मज़दूरनि खे रजिस्टर कयूं था, जिन में घरेलू मुलाज़िम बि आहिनि जिन खे होम बेस वर्कर्स चऊं था। 19 सेप्टेम्बर जो सिंध हाई कोर्ट जो डिसीशन आयो। उनखां पोइ असां हीअ इम्प्लीमेंटेशन शुरू कई आहे। असां हर तहसील लेवल ते हिकिड़ियूं जागरता जे लाइ मुहिम शुरू कई आहे ऐं उनखां पोइ उन्हनि मज़दूरनि या उन्हनि घरेलू मुलाज़िमनि खे रजिस्टर कयूं था जेके पहिरियों असांजे सेसी जे नेटवर्क में न आहिनि। त असांजूं सिंध जे तक़रीबन काफ़ी इलाइक़नि में लॻी चुकियूं आहिनि असांजूं कैंप्स, जिते काफ़ी तइदाद में माण्हू आया बि आहिनि, घरेलू मुलाज़िम बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ फैक्ट्री जा मुलाज़िम बि आहिनि जेके पहिरियां रहिजी विया। असांजो बजट में त टारगेट हो त हिन साल असां 8.5 लख मुलाज़िम रजिस्टर कंदासीं, पर जंहिं तरीक़े सां असां कैंपेन लॉन्च कई आहे असांखे लॻे थो त हीअ तइदाद 9 लखनि खां वधी वेंदो। सर, जेको आहे टारगेट केतिरो आहे, ओवरऑल केतिरा मज़दूर थी सघनि था जेकी रजिस्टर्ड न हुजनि? अच्छा, असां वटि मां सिर्फ़ु तव्हांखे कराची जो ॿुधाईंदो हलां त पोटेंशियल तमामु घणो आहे। हिकिड़ो दफ़ो सिंध हाई कोर्ट में के इलेक्ट्रिक हिकिड़ी फिगर पेश कई त तव्हां वटि इंडस्ट्रियल कनेक्शन्स केतिरा आहिनि। हुननि ॿुधायो त असां वटि इंडस्ट्रियल कनेक्शन आहिनि 32,000। जेकॾहिं 32,000 खे असां ऑन एवरेज 1000 सां वठूं, ॾिसो कुझु फैक्ट्रीज़ कुझु मिल्स अहिड़ियूं आहिनि जिते 40,000 खां वधीक वर्कर आहिनि ऐं कुझु में घटि बि आहिनि। त ऑन एवरेज जेकॾहिं असां 1000 बि वठायूं त असांखे 32 लख त सिर्फ़ु कराची में पोटेंशियल आहे, असां मज़दूर रजिस्टर करे सघूं था सिर्फ़ु कराची में। ऐं अहिड़े तरीक़े सां सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि काफ़ी पोटेंशियल आहे। असां तक़रीबन 40 लखनि खां मथे मज़दूर रजिस्टर करे सघूं था। असल मसइलो इहो आहे त हीअ जेके असां वटि ILO कंप्लायंट आहिनि जेके बि फैक्ट्रीज़ आहिनि या जिन जो कंप्लायंस ऑडिट थींदो आहे, उते असांखे को मसइलो कोन्हे। उहे 100% पंहिंजा वर्कर्स रजिस्टर कनि था ऐं उते असांजे इवन सेसी जे माण्हुनि खे वञण जी ज़रूरत न आहे, उनखे असां सोशली सिक्योर कंदा आहियूं। मसइलो उते थो अचे जिते मालिकान जेके आहिनि फैक्ट्री मालिकान उहे कोशिशि कंदा आहिनि त असां मज़दूरनि जो तइदादु घटि ॿुधायूं जीअं असां कंट्रीब्यूशन घटि ॾेई सघूं। 1000 मज़दूर आहिनि, 100 मज़दूरनि खे रजिस्टर कराईंदा, 900 खे न कराईंदा। ठीकु आहे, पोइ हू असांखां रिकॉर्ड बि लिकाईंदा आहिनि। उनजा काफ़ी मसइला आहिनि, पर कोर्ट जे डायरेक्शन्स खां पोइ ज़ाहिर उन्हनि ते बि एप्लीकेबल आहिनि। ऐं मुंहिंजूं हिन वक़्तु सभिनी ट्रेड एसोसिएशन सां मीटिंग थियनि थियूं त इहो एथिकली ग़लति आहे। तव्हां कुझु माण्हुनि खे करायो था, ॿियनि खे नथा करायो। जेकॾहिं सभई मज़दूर रजिस्टर थी था वञनि ऐं होम बेस वर्कर्स उन्हनि जो त लाताद नंबर आहे, त असां 50 लख खां मथे वञी सघूं था जेकॾहिं सभई रजिस्टर कराइनि। अच्छा सर, छा था सम्झो त होम बेस्ड वर्कर जेके आहिनि उन्हनि में हिकु वॾो तइदादु औरतुनि जो बि आहे जेकी घरनि में कमु कनि थियूं, उन्हनि जी रजिस्ट्रेशन में के मुश्किलातूं वग़ैरह, छाकाणि त कैंपूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿाहिरि लॻल आहिनि, काफ़ी औरतूं अहिड़ियूं आहिनि जेकी ॿाहिरि निकिरणु नथियूं चाहिनि। असां ॾिसो इन्हनि जे लाइ सहूलियतूं कयूं आहिनि। हीअ जेके कैंप्स लॻायूं था, जागरता मुहिम हले थी पई ऐं असां काफ़ी प्रिंट मटीरियल बि पब्लिश कयो आहे। असां अख़बारुनि में बि इन ते काफ़ी इन जी तशहीर कई आहे। तव्हां जीअं आहियो एक्टिव मीडिया पर्सन्स आहियो, उन्हनि जे ज़रिए इन्हनि सभिनी ते असां इहो पैगाम ॾिनो आहे त हिन मुहिम में तव्हां हिसो वठो। असांजा ऑनलाइन पोर्टल्स आहिनि, रजिस्ट्रेशन पोर्टल, हू घर वेठे जंहिंखे मोबाइल हलाइणु अचे थो हू घर वेठे पंहिंजो पाण खे रजिस्टर करे सघनि था ऐं घर वेठे रजिस्टर कंदा। ॿियो इहो आहे त हिन वक़्तु सभिनी खां सख़्तु इन जी ज़रूरत आहे जेको लेबर डिपार्टमेंट खे इम्प्लीमेंट बि कराइणो आहे त मिनिमम वेज ॾियणो आहे। घटि में घटि उन्हनि खे 37,000 पघार ॾियणी आहे ऐं उनखां पोइ असां उन्हनि खे सोशली सिक्योर करिणो आहे। पोइ जॾहिं सोशल सिक्योर थींदा, ॾिसो असांजो सेविंग जो तक़रीबन घणे खां घणो हिसो जेकॾहिं फैमिली में हिकिड़ो फ़र्द बि बीमार आहे तव्हांजी सॼी तनख़्वाह उॾाइनि थी हली वञे। जॾहिं असां हिननि खे सोशली सिक्योर कंदा आहियूं त हुननि जो, उनजे पेरेंट्स जो, उनजे ॿारनि जो, सभिनी जो मेडिकल ट्रीटमेंट विदाउट कैप, ठीकु आहे, का सीलिंग न आहे, जेको असां वटि ट्रीटमेंट न आहे ॿाहिरि आहे, असां ई उन्हनि खे उनजो एक्सपेंडिचर बियर कंदा आहियूं ऐं ॿियनि हॉस्पिटल्स में रेफर कंदा आहियूं। मोस्टली त असां वटि आहे ट्रीटमेंट,
जेके कॉम्प्लिकेटेड सर्जरीज़ आहिनि या ओपन हार्ट सर्जरीज़ आहिनि पोइ असां उन्हनि खे कंहिं सुठनि हॉस्पिटल्स में रिकमेंड हाणे इन में तव्हां सोचो हिकिड़ो मरीज़ जेकॾहिं कैंसर पेशेंट आहे कंहिं घर में त यू वोंट बिलीव करोड़ खां मथे उन ख़र्चु ईंदो आहे उन रिहेबिलिटेशन में ग़रीब माण्हू किथां पे कंदो उन्हनि खे चंद जेके एम्प्लॉयर खे पैसा ॾियणा आहिनि मज़दूर पाण बीहर न कंदो उन सॼी फैमिली सिक्योर थी वेंदी सेसी वटि रजिस्टर्ड जेकी मज़दूर थींदा 40 लख थियनि 50 लख थियनि या मुमकिन आहे मज़दूरनि जो तइदादु घणो आहे किरोड़ ताईं वञी सघे थो त सेसी ते उनजो बर्डन कहिड़ो पवंदो ॾिसो सेसी ते बर्डन इहो पवंदो त असांखे पंहिंजा नेटवर्क वधाइणा पवंदा ठीकु आहे हाणे बि जॾहिं मां रिव्यू कयूं त असां जूं फैसिलिटीज़ कैचअप न पियूं कनि हुते प्रेशर वधे पियो त असां अपग्रेडेशन शुरू कई आहे असां कोरंगी में कोई 130 बेडेड हॉस्पिटल हुई उनखे असां अपग्रेड करे 180 बेडेड हॉस्पिटल कई आहे हैदराबाद में असांजी डिस्पेंसरी आहे उनखे असां उहा डिस्पेंसरी 50 बेडेड हॉस्पिटल कई आहे नूरियाबाद जी असां डिस्पेंसरी अपग्रेड कर 50 बेडेड हॉस्पिटल कई आहे सखर में असां वटि डिस्पेंसरी तव्हांखे हैरत थींदी त सखर ॾाड़काणे में असां वटि का हॉस्पिटल वॾी न हुई डिस्पेंसरीज़ूं रेफर कंदासीं ॿियनि में 11 नवंबर ते मिनिस्टर साहब उते हलनि पिया इफ़्तिताह करणु असां उनखे अपग्रेड करे हॉस्पिटल करायो आहे 25 बेडेड ऐं उहा तक़रीबन मुकमल थी वई आहे वी आर कैचिंग अप असांजी डायरेक्टरेट्स हर जॻह ते आहिनि जिते असांखे नेटवर्क वधाइणो पियो असां उहो नेटवर्क वधाईंदासीं ताकी हुननि जूं जेके बि ज़रूरतूं आहिनि असां उहे पूरियूं करे सघूं रजिस्ट्रेशन वारे मामले में हिन मुहिम में छा अव्हांखे अफ़रादी क़ुवत जी बि ज़रूरत पवंदी या काफ़ी आहिनि वर्कर ॾिसो असांजा वर्कर्स एतिरा न आहिनि जो घर घर वञी माण्हुनि खे इहो मैसेज आहिनि घर घर वञी रजिस्टर कनि चीफ सेक्रेटरी साहब हिदायतूं जारी कयूं सभिनी DCs खे त तव्हां पंहिंजा ऑफिसर्स डिप्लॉय कयो सेसी सां मिली करे रजिस्ट्रेशन मुहिम में हिसो वठो ऐं असिस्टेंट कमिश्नर लेवल जा ऑफिसर्स अची असांजे तहसील लेवल ते जेके तालुका लेवल ते असां मुहिम हलायूं था कैंप्स लॻायूं था उहे मौजूदु हूंदा आहिनि असां इन खां पहिरियों उन जी तशहीर कंदा आहियूं मीडिया ते ॾियूं था त भई हिननि ॾींहंनि में हिननि जॻहियुनि ते असांजूं कैंप्स लॻनि थियूं उते जेके अची सघनि माण्हू वॉलंटियर था कनि असां वटि एतिरो मेन पावर न आहे जो असां घर घर वञी माण्हुनि खे रजिस्टर कयूं अच्छा सर मज़दूरनि लाइ मां कहिड़ो पैगाम ॾींदो जेकी रजिस्टर्ड अञा ताईं न थी सघी आहिनि त रजिस्ट्रेशन बैदि जेको आहे मज़दूर खे फ़ाइदो छा थींदो मुंहिंजो सभिनी मज़दूर भाइरनि खे इहो पैगाम आहे त महिरबानी करे पंहिंजो पाण खे रजिस्टर करायो पंहिंजे जेको एम्प्लॉयर आहे मालिक आहे उन ते सभई प्रेशराइज़ कयो उनखे तव्हांखे रजिस्टर कराए उनजा तमामु घणा अनगिनत फ़ाइदा आहिनि उन में तव्हांजी फैमिली जॾहिं तव्हां हिकिड़ो मज़दूर सिक्योर थिए थो त सॼी फैमिली पीउ माउ उनजी वाइफ उनजे ॿारनि जो ट्रीटमेंट फ्री थो थी वञे ठीकु आहे ऐं उनजो को कैप न आहे इन खां अलावा हुननि खे माली फ़ाइदा इलाही आहिनि माली फ़ाइदनि में ईअं थो अचे त करे को बीमार थो थी वञे अलील थी थो वञे कमु नथो करे सघे त असां हुनखे पेंशन्स ॾींदा आहियूं जेकॾहिं इवन का ख़ातून इदत जे दौरान कम ते नथी वञी सघे त 4 महीननि ताईं असां हुननि खे मिनिमम वेज रेट ॾींदा आहियूं जेको अॼुकल्ह 37,000 रुपया आहे उहो मंथली ॾींदा आहियूं इन खां अलावा अच्छा जेकॾहिं हुननि खे का डिसेबिलिटी थिए थी कंहिंजो हथु कटिजी थो वञे कंहिंजी आङुर कटिजी थी वञे उहा डिसेबिलिटी जी नोयत ते असां हुनजी पेंशन्स हुननि खे ॾींदा आहियूं ऐं इवन जॾहिं उहा का प्रेगनेंट आहे औरत कम ते नथी वञी सघे त उनजे दौरान बि असां हुनखे मिनिमम वेज ॾींदा आहियूं हर हालत में असां कोशिशि कंदा आहियूं त हुननि जी पंहिंजूं सेविंग्स न वञनि असां हुननि खे गुरबत जी लाइन खां मथे रखूं हुनखे इज़त भरी ज़िंदगी फ़राहम कयूं सेसी हुन में पंहिंजो इलाही किरदारु अदा कंदी आहे त महिरबानी करे तव्हां वधि खां वधि कोशिशि कयो पंहिंजो पाण खे रजिस्टर करायो सेसी सां ऐं इन्हनि जा फ़ाइदा वठो सर हीअ मुहिम शुरू थी उनखां पोइ कहिड़नि कहिड़नि इदारनि पाण अव्हां सां राब्तो कयो त उहो पंहिंजे वर्करनि खे रजिस्टर कराईंदा साईं काफ़ी असांजा मुख़्तलिफ़ जिते जिते जंहिं एरिया में जेके फैक्ट्रीज़ आहिनि जिते एसोसिएशन्स आहिनि उन्हनि असां सां राब्ता करणु शुरू कया आहिनि मीडिया जे इदारनि बि कुझु असां वटि मां जॾहिं कोरंगी कैंप ते बि विज़िट कई त उते काफ़ी मीडिया जा माण्हू हुया उन में कुझु हिकु अधु मीडिया चैनल्स पंहिंजो पाण खे रजिस्टर बि करायो आहे ऐं कुझु पंहिंजे मीडिया चैनलनि खे प्रेशराइज़ कनि पिया त उन्हनि जे वर्कर्स खे बि तव्हां रजिस्टर करायो अच्छा सर इन खां अलावा असांखे इहो ॿुधाइजो मौक़े जो फ़ाइदो वठूं पुछूं तव्हां खां त चीफ सेक्रेटरी जी सदारत में जेको इजलास थियो उनमें इहा ब्रीफिंग ॾिनी हुई त लेबर खाते जे जा जेके हैदराबाद में या ॿियनि हंधनि ते फ्लैट आहिनि उन्हनि ते कब्ज़ा आहिनि उन्हनि खे छॾाइण जे लाइ कहिड़ी हिकमत अमली आहे इहो जेको फ्लैट्स वारो आहे इहो वर्कर वेलफेयर बोर्ड उहो सेसी उन सां डील नथी करे उहो अलॻि इदारो आहे त वर्कर वेलफेयर बोर्ड खे डायरेक्शन्स आहिनि उहे हुन ते कमु कनि था पिया अच्छा सर जेको आहे टारगेट के बि मख़सूस मुद्दो न आहे त केतिरनि ॾींहंनि में जेको आहे हीअ वर्कर जेके आहिनि उहे रजिस्टर्ड थी सघंदा
ॾिसो ही हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस आहे। असां कोशिशि कई आहे त जेके ऑनरेबल हाई कोर्ट जा डायरेक्शन्स आहिनि त असां तहसील वाइज़ हर तहसील में वञूं, पर सिर्फ़ु असां इहो हर तहसील में वञी करे ख़ामोश न रहंदासीं। असां मीडिया जे ज़रिए मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि ताईं पहुचण जी कोशिशि कंदासीं, उन में बेदारी पैदा कंदासीं, उनखे शऊर ॾींदासीं त भई तव्हां पंहिंजे हक़नि जे हासिल करण लाइ अॻिते वधो, असां तव्हांजी ख़िदमत करण लाइ तयारु वेठा आहियूं। असां वटि इलाही सुठा प्रोग्राम्स आहिनि जेके तव्हांखे सपोर्ट कंदा, तव्हांखे माली तौर ते ऐं सिहत जे हिसाब सां तव्हांजा ज़ामिन रहंदा। ॾिसो, शुरू खां वठी तव्हांखे हैरत थींदी त असांजो अञा ताईं 8 लख जो तइदादु तमामु घटि आहे। इहो वधी सघे पियो। अनफॉर्चुनेटली थिए ईअं थो त ऑटोमेशन जेका अची वई आहे इंडस्ट्रीज़ में, ऑटोमेशन जे करे रिलायंस जेका आहे माण्हुनि जे मथां उहा घटि बि थी वञे, जेका हथ जी महिनत कबी आहे। हाणे तव्हांखे नूरियाबाद में ॿुधाया त लास्ट 2 मंथ्स में 3 टेक्सटाइल मिल्स बंदि थी वियूं आहिनि। 3 टेक्सटाइल मिल बंदि थियण जो मतिलबु आहे 4 खां 5 हज़ार माण्हू बेरोज़गार थी विया। त इहो असांजो नंबर ईअं ऑटोमेशन जे करे घटिजे थो। असांजी एफर्ट हूंदी आहे त असां कोशिशि करे नंबर मैक्सिमम वधाईंदा वञूं। बिज़नेसिस काफ़ी आहिनि, पोटेंशियल बि इलाही आहे ऐं कोशिशि कयूं था त सभिनी खे असां सिक्योर कयूं। थैंक यू जी। अवां जेको आहे कमिश्नर साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवणु आहे त मज़दूर जेकी आहिनि उहे वधि मां वधि पाण खे रजिस्टर्ड कराइनि ऐं रजिस्ट्रेशन बैदि ई जेको आहे उन्हनि खे फ़ाइदो थींदो। हींअर जेकॾहिं उन्हनि खे मिनिमम वेज खां घटि पघार मिले थी त रजिस्ट्रेशन बैदि उन्हनि खे उहा पघार ॾियारे सघिबी, जेका 37,000 आहे। हींअर जेकॾहिं घटि पघार खणनि था त उनखां अलावा उन्हनि खे सिहत जूं जेकी सहूलियतूं आहिनि उहे बि मिलंदियूं। कमिश्नर सेसी जेको आहे सिंध जे सभिनी मज़दूरनि खे अपील कई आहे त हू रज़ाकाराणे तौर ते पाणी कैंपनि ते पहुचनि ऐं पाण खे जेको आहे रजिस्टर्ड कराइनि। कैमरामैन इरफान सांगी सां गॾु हबीब जमाली, टाइम न्यूज़, कराची।